आलम इस्लाम जे लाइ कयल ख़िदमतनि जो काथो करण त मुश्किल आ, पर समूरी दुनिया समेत सुहिणे सिंध जा कुछ अहिड़ा बि सूफ़ी बुज़ुर्ग दरवेश थी गुज़रिया आहिनि जंहिं न रुगो सिंध जे लाइ बल्कि समूरे इंसान ज़ात जे लाइ हिक न विसरंदड़ यादूं छॾियूं आहिनि। अलमारूफ शहीद सूरे बादशाह जंहिंजो इस्मे गिरामी सैयद सबतुल्ला शाह राज़दी संदस विलादत बा सआदत 13 सफ़र 1327 हिजरी मुताबिक 2 मार्च 1909 ईस्वी ते हिन सोहारे सिंध में थी। संदन विलादत अहिड़े टाइम ते थी जंहिं टाइम अंग्रेज़नि जे ज़ुल्म सां ही सिंध धरती ट्रामो बणिजी चुकी हुई। हिक पासे ॾाढ ऐं ज़ुल्म जी तलवार लटकी रही हुई, उन रहज़न हुक्मराननि जे अखियुनि में अखियूं विझी वॾे बहादुरी ऐं बेडरब सां ललकारियो न सिर्फ़ एतिरो पर आलम इस्लाम जी सरबुलंदी लाइ हक़ जो होको ॾिनो। शहीद सूरे बादशाह जन 1932 ईस्वी ताईं हिंदुस्तान जे मुख़्तलिफ़ जेलनि में जहिड़ोक रत्नागिरी, मदनापुर, अलीपुर वग़ैरह में रहिया। आख़िरकार जॾहिं पाण कूड़े कुफर जे जेल मां आज़ादी माणे वापसि वरिया त धाम धूम सां शाही तजवल सां कलकते खां ख़ासि गाॾा बुक कराए समा सटा पहुता ऐं उतां वॾे तइदाद में गॾु थियल अक़ीदतमंदनि खे रूहानी रहबर ज़ियारतूं कराईंदा हिक स्पेशल रेल ज़रिए लुकमान खैरपुर पहुता। तंहिं बाद कुछ अरसे में जमायत खे मुंज़िम करण, उन जे असलाह करण जे लाइ पाण मुसलसल 9 महीना खैरपुर, मारवाड़, जैसलमेर, सांगड़, लाड़ विया, जितां वापसि खेपरे खां अची सांगड़ पहुता, पोइ दरगाह शरीफ ते पहुता। उन सफ़र दौरान सूरे बादशाह जिन वॾा इनकलाबी ऐं असलाही कम कया जिन में जमायत खे कंहिं बि क़िस्म जी नशे ते सख़्त पाबंदी विधाऊं। अगस्त 1941 ईस्वी बग़ैर कंहिं साबिती या वाज़े दलील जे खेनि कराची में घुराए नज़रबंद कयो वियो, जंहिंजी लिखत में का बि ॻाल्हि न ॾिनी हुई। 1941 ईस्वी ते हुरनि जे रूहानी रहबर खे हिंदुस्तान जे नागपुर जे जेल में रखियो वियो। 1943 ईस्वी ते हिक कूड़ो केस मड़े 20 मार्च 1943 ईस्वी ते वक्त जे कामल वली अल्लाह जे हिक बहादुर आलम इस्लाम जे अज़ीम हस्ती लखिन हुरनि जे रूहानी रहबर खे शहीद करे छॾियो। दूर घणो घर घाट भर में फांसी घाट ओ हिलब इदा जेल में हिलब इदा जेल में दूर घणो घर घाट भर में फांसी घाट